सूबे में 1.5 महीने खां लागू लॉकडाउन में नरमी। सिंध में 50 ॾींहनि खां पोइ कारोबारी सरगर्मियूं शुरू थी वियूं। सिंध हुकूमत जे SOPs तहत वापारियुनि खे सूमर खां ख़मीस ताईं सुबुह 6 वॻे खां शाम 5 वॻे ताईं कारोबार खोलण जी इजाज़त हूंदी। शॉपिंग मॉल्स, सिनेमा घर, सीवियूं समेत ॿिया तफ़री माग, सैलून, ब्यूटी पार्लर, जिम्स, गेमिंग ज़ोन ऐं कैफ़े बंदि रहंदा। जुमे, छंछर ऐं आचर ते मुकमल लॉकडाउन हूंदो। सिंध में लॉकडाउन में नरमी थियण बाद सिंध सेक्रेटरीट जा 9 खाता खुली विया। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब औकाफ, मज़हबी मामलन ऐं उशर ज़कात, इंसानी हक़नि, सनत, वापार, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, अक़लियतुनि वारो खातो, यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जूं ऑफिसूं बि खोलियूं वयूं। ऑफिसूं खोलण लाइ घरू खाते क़ाइदा ऐं ज़ाब्ता पिणु जारी करे छॾिया। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु 3 वॻे थींदो। इजलास में शिरकत कंदड़ मेंबरनि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी क़रार। सैनिटाइज़र ऐं थर्मामीटर गेट नंबर 1 ते लॻाया विया। गेट नंबर 1 खां समूरा मेंबर पार्लियामेंट में दाख़िल थींदा। ध्यानु छिकायो, नोटिस ऐं एतिराज़ वारा नुक़्ता अॼोके इजलासी एजेंडा में शामिल। इजलास में कोरोना वायरस जी पखेड़ रोकथाम बाबति खयल क़दमनि ते बहस कयो वेंदो। तेल जी क़ीमतुनि में घटिताई जो फ़ाइदो अवाम ताईं न पहुचण जो ध्यानु छिकायो नोटिस में इजलासी एजेंडा में शामिल। स्कूल ऐं ग्राउंड वॉक लाइ इस्तेमाल करण लाइ ध्यानु छिकायो नोटिस इजलासी एजेंडा में शामिल हूंदो। मुल्क में कोरोना वायरस मुतासिरनि जो अंगु 30,903 थी वियो। 666 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 11,480, पंजाब में 11,658, बलोचिस्तान में 2,017, KP में 4,669, गिलगित बल्तिस्तान में 442, इस्लामाबाद में 641 ऐं आज़ाद कश्मीर में 86 केस ज़ाहिर। कोरोना वायरस सां विढ़ंदे पाक फौज जो मेजर असगर शहीद थी वियो। ISPR मूजिब मेजर असगर खे 10 मई ते साह खणण में तकलीफ़ थी। खेसि CMH अस्पताल पिशावर मुंतकिल कयो वियो। तकलीफ़ वधण ते वेंटिलेटर ते रखियो वियो, जिते मेजर असगर जे साह जी तंद टुटी वई। मेजर असगर अफगानिस्तान में फाथल माण्हुनि जी स्क्रीनिंग लाइ सुबुह खां शाम ताईं टर्मिनल ते मौजूद हूंदो हो। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त क़ौम जी ख़िदमत खां वधीक ॿियो को बि मक़सद नाहे। शहीद मेजर माण्हुनि खे वबा खां बचाइण लाइ भरपूर किरदार अदा कयो। लाड़काने जी खिची पाड़े में 3 औरतुनि समेत 6 ॼणनि जे फौत थियण जो नोटिस। इंतजामिया मोहल्ले खे सील करे छॾियो। पुलिस नफ़री मुक़रर। इंतजामिया जो चवणु आहे त मोहल्ले वासियुनि जूं कोरोना टेस्टूं कयूं वेंदियूं। टेस्टूं नाकारी अचण खां पोइ पाड़े खे खोलियो वेंदो। मोतमार कोरोना वायरस से ज़ाब्तो न आयो। वधीक 3,454 ॼणा ज़िंदगीअ जी जंग हाराए विया। दुनिया में वायरस विघे फौथियलनि जो अंग वधी 2,83,786 थी वियो। अमेरिका में वधीक 720 ॼणा मौत जे वर चढ़ी विया। फौतियुनि जो अंग वधी 83,686 थी वियो। ब्राज़ील में 467, इक्वाडोर में 410, बर्तानिया में 268, मैक्सिको में 193, कनाडा में 177, इटली में 165, रूस में 88, बेल्जियम में 75, ईरान में 51 ऐं तुर्की में 47 ॼणनि दम ॾेई छॾियो। सेहत जे आलमी इदारे पाकिस्तान में वबा जे केसनि में वाध ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। WHO कोरोना केसनि तोड़े फौतगियुनि जा अंग अखर जारी कंदे चयो आहे त 1 मई खां सिंध ऐं पंजाब में कोरोना केसनि जे अंगनि में गैर मामूली इज़ाफ़ो थियो आहे। पाकिस्तान में कोरोना जी सूरतहाल ख़राब आहे। फौतगियुनि जे हिसाब सां ख़ैबर पख्तूनख्वा 1, पंजाब 2, सिंध 3, बलोचिस्तान 4, इस्लामाबाद 5 ऐं गिलगित बल्तिस्तान 6 नंबर ते आहे। रिपोर्ट मूजिब 10 अप्रैल खां पाकिस्तान में कोरोना केस मुसलसल वधी रहिया आहिनि।
तुर्की में 65 वरनि खां वधीक उमिरि वारनि शहरुनि लाइ कर्फ्यू में नरमी। बुज़ुर्ग शहरनि खे हफ़्ते में हिकु ॾींहुं घरनि खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त हूंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पहुतल माकड़ जे कटकनि मेवा वणनि जा पन गांइ ऐं फसल खाई चटो करे छॾिया। सांगड़, खैरपुर, थाणो, बुलाखान ऐं ॿियनि शहरनि में माकड़ जा हमला। आबादगार तोड़े कुड़मी परेशान। हुकूमत खां माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो। ऐं उर्दू जे नाले वारे अफ़साना निगार सादत हसन मिंटो जे अॼु 108 सालगिरह मल्हाई पई वञे। गूगल पारां सादत हसन मिंटो खे भेटा पेश। पंहिंजो डूडल सादत हसन मिंटो जे नाले करे छॾियो। मिंटो पंहिंजे शानदार लिखणनि सबबि अदब जी दुनिया में हमेशा ज़िंदा रहंदो। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? पाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक पुठियां जी सलाहियत, बीमारियुनि खिलाफ़ कुवत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांजो खट्टन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042-353-20255। लोगों से फासला रखें और अपने अजीजों को महफूज रखें। यही कोरोना को रोकने का तरीका।